الأولين والآخرين قائدين المبين المحجبين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون. मुझा प्यारा भाइयों, सबका अव्वल फकीर गुलाम कादिर खे मुबारक चवां थो, जंहिं पंहिंजे न्याणी जी शादी जी ख़ुशी पंहिंजे मुर्शिद जे आस्थाने अल्लाह जे दर ते दुआ है। अल्लाह साईं जी न्याणी खे भाग बख़्त वारो कंदो। अल्लाह साईं घोट खे कुंवार खे पाण में शाद ऐं आबाद रखंदो। अल्लाह करीम इन्हनि जी ज़िंदगी ख़ुशगवार बणाईंदो। अल्लाह इन्हनि खे साले औलाद अता फरमाईंदो। रब करीम इन्हनि जे घराणे ते बल्कि ॿिन्ही घराणनि ते अल्लाह पंहिंजूं रहमतूं बरकतूं नसीब फरमाईंदो। ॿिन्ही घराणनि जूं पाण में रब करीम मोहब्बतूं क़ाइम ऐं दाइम रखंदो। निकाह ॿिन बिरादरियुनि, ॿिन घराणनि, ॿिन कबीलनि खे पाण में जोड़ींदो ऐं निकाह हिन दुनिया जे आबादी जो ज़रियो आहे। इन जहान जो निज़ाम जेको हले थो उन जो बुनियाद निकाह आहे। तव्हां ॾिसो, मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, बाज़ारूं, स्कूल, ऑफिसूं, दफ़्तर सभु माण्हुनि सां। माण्हू हूंदा त जहान हलंदो। माण्हू न हुजे, ऑफिसूं कहिड़े कम जूं, बाज़ारूं कहिड़े कम जूं। त हिन सॼी जहान जी आबादी जो बुनियाद इंसान ज़ात ऐं इंसान जी जे नस्ल जी जेका अफ़ज़ाइश आहे, नस्ल जो वाधारो जेको आहे, उन जो बुनियाद निकाह। सम्झो था? हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकिड़ो हुयो, उन में अल्लाह ताला उन जो जोड़ बीबी हवा खे पैदा फरमायो। ॿ इंसान हुया, हज़रत आदम, बीबी हवा। وبث منهما رجالا كثيرا ونساء। अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि ॿिनि मंझां असां घणा मर्द औरतूं जहान में पखेड़ी थियूं। सम्झो था? त नस्ल इंसानी जी अफ़ज़ाइश ऐं इंसान जो वाधारो उन जो बुनियाद निकाह। इन जे लाइ दुनिया में जेतिरा बि नबी आया, 1.25 लाख नबी, सभिनी शादियूं कयूं, सभिनी बच्चा ॼणिया, सभई औलाद वारा थिया। हबीबन करीमन फरमाया त अन निकाह मिन सुन्नती, निकाह मूं मोहम्मद करीम जी सुन्नत। फमन रगिबा अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ींदो इहो मुंहिंजो न आहे। मुंहिंजी जमायत जो, मुंहिंजे गुलामनि मां, मुंहिंजे जमायत मंझां इहो माण्हू शामिल न आहे जेको निकाह छॾे ॾींदो। निकाह रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्यारी सुन्नत आहे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन तज़व्वज फ़क़द इस्तकमलिल ईमान। जे शादी कई हाणे इन जो ईमान मुकम्मिल थियो। जंहिंजी शादी न आहे इन जो ईमान मुकम्मिल न आहे। भली नमाज पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कात ॾे, ख़ैरात करे,
पर जे शादी न थस त उन जो ईमान मुकम्मिल समझो दाले कोन था समझो हां गर्मी मुझाए वे दो केतरो बि इंसान आबिद जाहिद नेकोकार दीनदार हुजे पर तेसी ताईं उन जो ईमान मुकम्मिल न थींदो जेसी शादी न कंदो ऐं हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुझी उम्मत में भले में भला माण्हू उहे आहिनि जेके हिक खां वधीक शादियूं कंदा हिकड़ी शादी आहे मजबूरी में जॾहिं माण्हू में वधीक हिम्मत न हुजे तौफीक न हुजे पोइ हिकड़ी शादी करे काठियावाड़नि में ऐब आहे ॿ शादियूं करणु टे शादियूं करणु ऐब सम्झंदा आहिनि हालांकि क़ुरान में रब फरमायो आहे फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा तव्हां खे जेके औरतूं पसंद अचनि उन्हनि मां तव्हां निकाह कयो शादियूं कयो ॿिनि सां शादियूं कयो क़ुरान में जेको अल्लाह ताला निकाह जो हुकुम ॾिनो आहे न शुरूआत आगाज़ ॿिनि खां कयो ॿ निकाह कयो मसना व सुलास टे कयो व रुबा चार कयो फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलु जे टिजो था त अदुल न करे सघंदो तव्हां में तौफीक न आहे तव्हां में सलाहियत कान्हे फवाइद पोइ हिकड़ी जेकॾहिं तव्हां में तौफीक न आहे हिम्मत न आहे त पोइ हिकड़ी जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे माली जानी रब तौफीक ॾिनी आहे त तव्हां ॿ ॿ शादियूं कयो टे टे कयो चार चार समझो था हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको घणे औलाद वारो घणियुनि ज़ालुनि वारो घणे अयाल वारो आहे अल्लाह ताला जल्ल शान जे रहमत उन जे करीब हूंदी सुभान अल्लाह जेतिरो औलाद घणो हूंदो ओतिरा फिकरात घणा हूंदा उन्हनि जे गुज़र सफ़र जा ख़र्च पको आहे न्याणियुनि जी शादी आहे उन्हनि जी तालीम आहे उन्हनि जी तरबियत आहे जेतिरो औलाद घणो हूंदो ओतिरो इंसान खे फिकरात घणा थींदा इहो औलाद अयाल बचे बच्चन जी खर्च पके जो फिक्र रखण इहा बि इबादत में शामिल इहा बि इबादत समझो था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू शादी करे निकाह करे उन जो ईमान मुकम्मिल थी वञे थो ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा किराम खे हिकिड़े ॾींहुं नौजवाननि खे घुराए नसीहत फरमाई नौजवाननि खे या माशर शबाब कुरैश ए कुरैशन जा नौजवानो मन इस्तता मिनकुमुल बाअत फलयतज़व्वज जंहिंखे तौफीक आहे जंहिंखे जिस्मानी माली तौफीक आहे उनखे खपे त शादी करे निकाह करे साईं फरमाइनि था फइन्नहा अग़द्द लिलबसर शादी अख के बुरी नजर का बचाईंदी है बअहसन लिलफर्ज ऐं शादी माण्हू जे शर्मगाह के गुनाह का बचाईंदी है शादी ज़िनाकारी खां बदकिरदारी खां बेहयाई खां शादी बचाईंदी है निकाह कंदो न त उनजी जिस्मानी जिनसी जेका ख्वाहिश आहे उनजी तकमील थींदी शादी जे ज़रिए जेकॾहिं शादी न हूंदी त उहा जेका प्यास आहे उन प्यास बुझाइण जे लाइ उहो लाज़मी गुनाह वञी कंदो बुराई जा कम वञी कंदो उनजो मिसाल तव्हां हीअं सम्झो इंसान जे वजूद में अल्लाह ताला कुझु ख्वाहिशूं रखियूं आहिनि कुझु जज़्बात रखिया आहिनि कुझु ज़रूरतूं रखायूं आहिनि उहे ज़रूरतूं जेसीं पूरियूं न थींदियूं तेसीं इंसान खे करार न ईंदो मिसाल माण्हू जे अंदर में बुख आहे उञ हाणे उञ लॻे
तो उनके छा खपे उन के केड़ी शे में टाइंदी पानी में टाइंदी आई जे करे भूख लगे तो उनके छा घुर्जे मानी खपे एकड़े मानू के भूख लगे तवा उनके सोन दियो तवा उनके भला कपड़ा रेशम जा लिबास दियो उनके वणदा कल एकड़े मानू के भूखा उन लगी आ तड़पे तो उन जे करे ता उनके जो भई हे तड़पियों ते 5000 जे नोट वी वठ उनके वणदा नोट उनके भला कपड़ा दियो वणदा उनके भलो बंगलो दियो से बंगलो तुझो अरे बाबा मुके पानी जो ढुक प्यार बंगले के हण धूड़ में मुके पानी प्यार मुके उन लगी आहे कि न उन के पानी खपे भूख के मानी खपे ये हर इंसान के ला अल्लाह ताला जिनसी पाश रखी है मर्द के जाल खपे जाल के मर्द तवा न्याणिया उनके तवा सोन वठी दियो चांदी वठी दियो जेवर वठी दियो भला कपड़ा वठी दियो उनके हजार नेमतुन से नवाजो पर उनकी शादी में करायो उनके तस्कीन न मिले उनकी प्यास न लगे जैसे तई ता उनकी शादी न कराई दो पुत्रा ता जो उनके ता बंगला वठी दियो ता उनके दुकानदार बनायो माल दौलत सब कुछ दियो पर शादी न करायो उनके करार नहीं सुख नहीं दो समझो ता तो या ख्वाहिशा जी तकमील जो जरियो शादी है इने जे लाए कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जल्ल शान फरमायो सुब्हानल्लज़ी खलकल अज़वाज कुल्लहा पाक है अल्लाह की जात जे हर शे जा जोड़ा 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 ठाया हर शे जा अल्लाह ताला जोड़ा जोड़ा ठाया मिम्मा तुंबितुल अर्द जेके शयूं ज़मीन मां फुटन थियूं उन्हनि जा अल्लाह से जोड़ा ठाया वण बूटा पखी जीत जानवर हर शे जा जोड़ा समझो था हर शे जो अल्लाह ताला ॾिसो न खजी जो वण आहे न इन खजी जे वण में हिकिड़ो नर हूंदो तो ॿियो मादी हूंदो जैसी उन जो मेलाप न थींदो तेसी तई बच्चा न थींदा तेसी तई खजूर न जमंदी कणका सायूं आहिनि फसला इन्हनि में हिकिड़ो नर हूंदो आहे हिकिड़ी मादी हूंदी आहे जैसी तई उन्हनि जो मेलाप न थींदो तेसी तई फसल न थींदो अनाज न थींदो मेवो न तैयार थींदो तो अल्लाह ताला जल्ल शानहू हवाऊं घुलाईंदो आहे व अरसल रियाह लबाक अल्लाह ताला हवाऊं घुलाईंदो आहे जेके वे मर्द जा जुज़ा हूंदा आहिनि न वणनि में बूटनि में जेके मर्द जा जुज़ा वे हवाऊं उॾारे माध्यम ताईं पहुचाईंदियूं आहिनि उहे फरबियूं आहिनि तॾहिं सुभान अल्लाह हवाउनि जे ज़रिए जानवर इंसान के ता खबर है ताल मुस पानी मिलन था वो औरत अमल सा थिए थी पर ये जेके जीत हैं जानवर हैं उन्हनि में भी मेलाप थिए तो पर वणन में बूटन में झाड़ियुनि में पोखुन में मेवन में नर मादी हूंदो आहे जो मेलाप थींदो आहे तॾहिं मेवो थींदो तॾहिं यह हकीकत अल्लाह ताला कुरान मजीद में बयान फरमाई तो सुब्हानल्लज़ी खलकल अज़वाज कुल्लहा पाक है रब जी जात जे हर शे जा जोड़ा 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 पैदा मिम्मा तुंबितुल अर्द जेकी शे जमीन मां उभरन थियूं उन्हनि जा जोड़ा है व मिन अनफुसिहिम इन्हनि जे जानियुनि मां भी जोड़ा जोड़ा है व मिम्मा ला यालमून एड़ा जोड़ा भी रब ठाया आहिनि जंहिंजी तव्हांखे ख़बर बि कोन्हे ताकि खबर बनाए उन्हनि चीज़ जा अल्लाह ताला जोड़ा जोड़ा ठाया इंसान जे लाए जोड़ अल्लाह ताला मर्द औरत के जोड़ियो ऐं उन जे लाए शरई इस्लामी तरीक़ो आहे निकाह
ॿिया जेकी भी तरीक़ा आहिनि उहे गैर शरई, गैर इखलाकी, गैर कानूनी बुरा तरीक़ा है। शरई तरीक़ो, जायज तरीक़ो चाहे निकाह। निकाह मिन सुन्नती, मदीने वाले साईं फरमाते निकाह मुंहिंजी सुन्नत। हाणे निकाह जॾहिं साईं जन जी सुन्नत आहे त उन खे सुन्नत जे मुताबिक़ अदा करणु खपे। निकाह सुन्नत मुताबिक़ अदा करणु इहा बि मदीने वाले साईं जी सुन्नत। निकाह जे लाइ पहिरीं सुन्नत इहा आहे त निकाह मस्जिद में थियणु खपे। निकाह सॼे जे मस्जिद में थिए ऐं निकाह लिक छप में न थिए। बिरादर के सॾे, दोस्तन के, यारन के सॾे आलिनुन निकाह, निकाह जो ऐलान कयो, ख़बर ॾियो, माण्हुनि खे बाख़बर कयो त निकाह थिए थो। बोलो बितफ, पर उन ऐलान जे लाइ तव्हांखे दफ़ वॼाइणो पवे न, त दफ़ बि वॼायो पर माण्हुनि खे सॼो त उहे निकाह ते जमो थियो। सुभान अल्लाह। माई छोकरी छोकरो लिकी वञी कुंड में वेही चवनि बसि मां तूं मुंहिंजी ज़ाल मां तुंहिंजो मुड़ुसु, न शाहिद न कंहिंखे ख़बर, इहो निकाह न आहे। साईं फरमाइनि था लिकी छपी वञी को शादी करे न, जेका औरत पाण वञी भॼी वञे, पीउ जे घर मां निकिरी वञी कंहिंसां चए मां निकाह थी कयां, अय्युमा इम्रातिन नकहत नफ्सा फनिकाहुहा बातिलुन फनिकाहुहा बातिलुन फनिकाहुहा बातिलुन। टे भेरा साईं जन फरमाए जेका औरत पाणे घर निकिरी वञे ऐं पाणे वञी अकेली वञी कंहिं मर्द सां निकाह करे त जो निकाह बातिल आहे, इन जो निकाह नाजाइज़ आहे, इन जो निकाह नाजाइज़। निकाह जे लाइ माण्हू गॾु कयो, बिरादरी गॾु कयो, दोस्त यार पंहिंजा परावा उन्हनि खे गॾु कयो। जॾहिं बिरादरी गॾु थिए त पोइ उन खे वरी मानी खाराइण बि सुन्नत आहे। इनखे सॾिबो आहे वलीमो। छा सॾिबो आहे? वलीमो। पंहिंजे हाल सारू देग बतरी ॿ देगियूं मानी या चांवर या मिठाई या लड्डू या साईं मुंहिंजा खजूर पंहिंजे हाल सारू। उन ते पैसा न वठिबा। पूओ चवंदा आहिनि पूओ, काठियावाड़नि में रचा आहे कोन्हे मुफ़्त में, इहो भलो असां वटि सिंधियुनि में रवाज आहे न, भत कंदा शादी जो पोइ सॼो छन्नो बंदि कंदा, हिकिड़ो दरवाज़ो ठाहींदा, तो लंघे अचण वञण वारो उतो लंघे, पोइ उते हिकिड़ो दफ़्तर खयूं वेठो हूंदो, नाला लिखंदो, बाबा हिन 500 रुपया ॾिना, हिन 1000 ॾिनो, हिन 5000 लिखंदा आहिनि। सम्झो था त इहो वलीमो न आहे। वलीमो आहे मुफ़्त में पंहिंजे हाल सारू वरी हिकिड़ो काम कयो, ॿ कयो, या रुॻे खजूर विराए, या रुॻे लड्डू पेड़ा विराए, पर मुफ़्त में पंहिंजे बिरादर दोस्तनि खे खाराए। सम्झो था। ऐं निकाह जे मौक़े ते निकाह जूं ॿ शयूं ज़रूरी आहिनि, ईजाब ऐं क़बूल। शाहिदनि जे अॻियां मर्द खां क़बूलियत पुछबी ऐं ज़ाल खां ईजाब पुछबी, इहो ज़रूरी आहे। शाहिदनि जे साम्हूं घटि में घटि 2 शाहिद हुजनि, वधीक त पोइ हाणे जेॾी बि जमायत हुजे, पर घटि में घटि 2 शाहिद हुजनि। उन्हनि जे साम्हूं पहिरीं मुड़ुस खां पुछबो त हक़मार छा ॾींदे। हक़मार लाज़िम आहे। इहो हक़मार जेको आहे इहो ज़ाल जो मुल्ह इहो आहे जंहिंजे एवज़ पंहिंजो सिर पंहिंजे मुड़ुस जे हवाले थी करे, इहो हक़ महर इन जो हक़ आहे, इहो लाज़िम ॾियणो आहे। जेको नथो ॾिए न, ज़ाल खे हक़मार नथो ॾिए, ज़ाल उनखे हथ न लाइण ॾिए त मर्ज़ी वारी आहे। बोल देगी कि मुझे मेरे करीब नहीं आना, मुझे हाथ नहीं लगाना जब तक हक़मार नहीं देते। हाणे असां वटि रवाज ईअं थी वियो आहे जो वॾो हक़मार 20 लख रुपया ॾींदुसि, 15 लख रुपया ॾींदुसि,
ओ ॾियनि कोन इएं सॼी उमिरि ॿार बच्चा पिया ॾियनि में हुन मिस्कीन मरी वई कुराड़ी थी वई 15 लाख मिले इहो नाजायज़ आहे समझो था हकमार एतिरो मुक़ररु कयो जेको ॾेई सघो ऐं वो बर वक्त अदा कयो ज़ाल खे हकमार बर वक्त अदा कयो भला जेकॾहिं बर वक्त नथा ॾेई सघो त हुनखे इजाज़त वठो त मूंसां उधर कर कमिटमेंट कयो अभी मेरे पास नहीं है मैंने 2 लाख रुपए हकमार मुकर्रर किया है लेकिन अभी 2 लाख नहीं है 2 साल के बाद दूंगा साल के बाद दूंगा इतने मुझे अपने करीब आने दो इजाजत वठनी आ समझो था इने मसला हकमार खाई विया बेचारी गरीब के हकमार सजी जिंदगी न ॾिनो इहो नाजायज़ हराम हकमार अदा कजे ऐं शादी सिंपल तरह सां आसानी सां उन में गाइण बजाइण धूल सेरा लाडा कोडा बेंडू बाजा तमाशा इहो ठीक न आहे समझो था बेंडू बाजा ओ वॾा तूता राखणी हैदराबाद में ॾिसो न ये मान लंघंदो आहे न किथों को बरात वेंदी आहे पई तो उहे जेके ॻाइण वॼाइण वारा उन्हनि जी सॼी टीम हूंदी आहे ख़ासि हिकिड़ो लिबास पातल हूंदुनि हिकिड़नि वटि कोल इहे ढोल कनि वटि कहिड़े नमूने जा वॾा नगारा तूतारा अले छा छा औज़ार उन्हनि वटि हूंदा आहिनि को ख़बर पता करण थी पवंदी वरी उन्हनि खे लिबास ओड़ो जुदा पाईंदा बाबा ये गाइण बजाइण करण शरई तरीक़ो न आहे इस्लामी तरीक़ो ईअं आहे जीअं जो गुलाम क़ादिर पंहिंजी न्याणी जो वणे थो नथो वणे जी समझो था त इस्लाम जेको असांखे रस्तो सेखारियो आहे मुस्लमानी आसानी ऐं वॾी बीमारी आहे ॾाज जहेज़ इहो जहेज़ जेको आहे पंहिंजे हाल सारू पंहिंजी तौफ़ीक़ हर न्याणी खे जेतिरो ॾेई सघे बाक़ी फरमाइश करे घोटे कनि जे तरफ़ां पहले टीवी फिर बीवी बाबा तोखे फर्नीचर ॾियणो पवंदो तोखे वॉशिंग मशीन ॾियणी पवंदी फ्रिज ॾियणी पवंदी तोखे ही शइ ॾियणी पवंदी बंगलो ॾियणो पवंदो फ्लैट वठी ॾियणो पवंदो इन जे करे हज़ारे बल्कि लखे न्याणियूं आहिनि जिन जी शादी नथी आज पवंदो लखे न्याणियूं वेठियूं हींअर हिकिड़ी रिपोर्ट आई आहे उन में लिखियो अथनि त पाकिस्तान में 80 लख अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन जा मथा अच्छा थी विया आहिनि उन जी शादी न थी 80 लख औरतूं सिर्फ़ इन जे करे ॾाज कोन्हे बिरादरी छा चवंदी माण्हू खिलंदा वॾो ॾाज ॾावणो हुजे वॾो ख़र्च कजे माण्हू ॾिसनि माण्हू बाबा कनि बाबा माण्हुनि खे राज़ी करणो आहे या अल्लाह ऐं उनजे रसूल खे राज़ी असां मुस्लमान आहियूं न असां मदीने वारे साईं ते ईमान आंदो आहे न रसूलुल्लाह जो कलमो पढ़ियो आहे न असां पंहिंजे नबी खे राज़ी कयूं या माण्हुनि खे राज़ी कयूं समझो था त इहे जेके रीतूं ऐं रस्मूं आहिनि इन्हनि खे छॾियो इस्लामी तरीक़ो अपनाईंदो उन में ख़ैर आहे बरकत आहे उन में अमन आहे ऐं सुकून आहे राहत ॾिसो अॼु इन शादी में क़ुरान पढ़जे थो हदीस पढ़जे थी राहत मिले थी भाई वो ढप 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 हल हल ईअं बस हिकिड़ो धमा चौकड़ी लॻी पई हुजे वठ सठ लॻी पई हुजे वरी फायरिंग कंदा फायरिंग एॾी फायरिंग कंदा हिकिड़ी शादी में ख़ुशीअ में फायरिंग था करो ओचितो घोट खे लॻी
अले को फायरिंग वाले जो को पलांग रहे लो ले छा घोट के वा करे खुशी में हवाई फायरिंग जो घोट के लगी रही सही वा शादी मातम में बदल जेको अल्लाह जे फरमान के छडे दींदो न उनके ये सजा मिले दोस्तों इस्लामी तरीके मुताबिक शादी कयो ऐं शरई तरीके मुताबिक पंहिंजे पुट जी शादी न्याणी जी शादी इस्लामी तरीके मुताबिक कंदो उन में खैर ऐं बरकत थींदी उहे घोट कुंवार पाण में खुशगुज़ार अल्लाह ताला जल्ल शानो हुन शादी के खैर बरकत वारो बनाए अल्लाह ताला असां सभिनी जे बचन खे बि इस्लामी तरीके मुताबिक शादी करण जी तौफीक या अरहमर राहिमीन।